जी नाज़रीन, अॼु तव्हांखे सैर करायूं था सिंधु जे अगाटे वहकिरे नीरो ढोरो जो। ऐं मूंसां साथ में रहो, हलूं था पाण नीरो ढोरो ते। जी नाज़रीन, नसरुल्लाह जरवार जो सलाम अर्ज़। नाज़रीन, अॼु तव्हांखे सैर करायूं था सिंधु जे अगाटे वहकिरे नीरो ढोरो जो। मूंसां साथ में रहिजो, हलूं था नीरो ढोरो ते। पाणी ज़िंदगी जी अलामत आहे, पाणी सां ई ज़िंदगी रवां तवां आहे। पाणी हयाती आहे, पाणी खां बग़ैर जानदारनि जो ज़िंदा रहणु नामुमकिन आहे। मिठो पाणी जेको जबलनि ते बर्फ़नि जी रिझण सां ऐं जबलनि ते बरसातूं पवण सां दरियाउनि ऐं नदियुनि जी सूरत में वही ज़रही ज़मीननि खे सैराब करे थो। इंसाननि समेत हर जानदार मिठे पाणी खे इस्तेमालु करे थो। दरियाउनि ऐं नदियुनि जे किनारनि ते इंसानी तहज़ीबनि ऐं तमदन जनम वरितो। शहर अॾिया, रियासतूं ठहियूं। हज़ारनि सालनि जे मुसलसल इंसानी तहज़ीबनि जो सफ़र अॼु जी सुधल दुनिया जो रूप धारे वरितो आहे। सिंधु दरिया हज़ारनि सालनि खां सिंध जे सीने तां वही सिंध जी सींध खे संवारे रहियो आहे। सिंधु दरिया जी क़दामत इंसानी पैदाइश खां अॻाटी ॿुधाई पई वञे। सिंधु दरिया खे केतिरनि ई मुख़्तलिफ़ नालनि सां सॾियो वञे थो, जंहिंमें अब्बासीन, सपत सिंधु, महराण, पूरालो दरिया, इंडस वग़ैरह। सिंधु दरिया जो ज़िक्र क़दीम हिंदू वेदनि ऐं पुस्तकनि में मिले थो। ऋग्वेद तोड़े ॿियनि वेदनि में सिंधु जी सारा जा भॼन चयल आहिनि। तारीख़नि मूजिबि सिंध ते इहो नालो सिंधु दरिया जे करे पियो आहे। सिंधु नदी दुनिया जी 17 नंबर ते वॾी नदी शुमारु कई वञे थी ऐं पाकिस्तान में 1 नंबर ते वॾी नदी शुमारु कई वञे थी। सिंधु नदी खे मिठो समुंड पिणु सॾियो वञे थो। सिंधु दरिया हिमालय जबल जे संगे कबाब जी बर्फ़ानी धारा मां निकिरी तुर्बत चीन, वलारियल कश्मीर मां थींदो, ख़ैबर पख्तूनख्वा पंजाब मां थींदे, उतां जे 5 नदियुनि जो पाणी समाईंदे सिंध में कश्मीर मां दाख़िल थिए थो। सिंधु दरिया ते जिन तहज़ीबनि जनम वरितो उन्हनि खे इंडस सिविलाइज़ेशन सिंधु जी तहज़ीब चयो वेंदो आहे। मोहन जो दड़ो, आमरी जो माग ऐं ॿिया सिंधु जे किनारे क़दीम माग सिंधु तहज़ीब वारा माग आहिनि। जिते तहज़ीबूं परवान चढ़ियूं, उन करे सिंध खे ऐं सिंधु जी कंधीअ खे तहज़ीबनि जी माउ सॾियो वञे थो। माज़ी में जॾहिं सिंधु दरिया ते बैराज ऐं डैम अॼियल न हुआ, उन वक़्तु दरिया गजगोड़ ऐं मौज मस्ती सां वहंदो हो ऐं सिंधु दरिया मौज में अची पंहिंजा दग ऐं रस्ता बदिलाईंदो हो। जाग्राफ़ी ऐं तारीख़ जे महक़क़नि मूजिबि सिंधु दरिया जे खाॿे पासे खां मौजूदा वहकिरे ताईं सिंधु जे माज़ी जे 17 वहकिरनि जा निशान आहिनि, जेके डंडनि ऐं ढोरनि जी शिकिल में अॼु बि मौजूदु आहिनि। उन सां गॾु सिंधु दरिया जूं मुख़्तलिफ़ नंढियूं छाणूं
या हल्का वहकराब हुआ जिन मां सिंधु दरिया जो तार पाणी वही समुंड में चोड़ कंदो हो। अहिड़ी तरह सिंध जे ॾखण वारे ज़िले बदीन जी जाग्राफी जे नक्शे ते सिंधु दरिया जे अगाटनि वहकरनि जा केतिरा ई निशान ॾिसण में अचनि था। उन्हनि में पुराण जे वहकिरे, नीरो ढोरो जे वहकिरे, लुहाणे दरिया जे वहकिरे, ॻिठे ढोरे जे वहकिरे, रेण जे वहकिरे, पटियल जे वहकिरे, सांगरे वहकिरे जा निशान क़ाबिल ज़िक्र आहिनि। माज़ी में वहकिरनि जे किनारनि ते माज़ी में केतिरा ई शहर आबाद हुआ, जिन में बरमण आबाद, नसरपुर, गामाणी कोट, जसोदन राय जो शहर, काठ बाभण, मुल्ला हसन, उनड़की कोट, माड़ी वसायो, फतेह बाग, जूण, ठरी, वणाई, वंगो पथण, अछबार जो किलो, रूपा माड़ी, विग कोट, ताजन मंदरी जो कोट, शेख किरियो भंडारी, बड़ जो ढोरो, अली बंदर समेत ॿिया शहर ऐं ॻोठ आबाद हुआ। ऐं सिंधुअ जा इहे अगाटा वहकिरा उन वक़्तु इंसानी आम दरफ़त जो पिणु वॾो ज़रियो हुआ। उन्हनि वहकिरनि जे मुख़्तलिफ़ शहरनि जो हिक ॿिए सां वणिज वापारु ॿेड़ियुनि वसीले पिणु थींदो हो। नीरो ढोरो बस सिंधु दरिया जी हिकु शाख या छाड़ हूंदी हुई, जंहिंजा आसार टंडो भागो भरिसां अॼु बि मौजूदु आहिनि, जंहिंजो अॼु सैर करे रहिया आहियूं। हिन नीरे ढोरे जो सदियूं अॻु में माज़ी में वॾो औज हो, पर हाणे त सिर्फ़ु टुकरनि में रहिजी वियो आहे। पर जिथे जिथे हिन जे वहकिरे जा आसार आहिनि, उते हिन जी वहकर ऐं ओनाई हिन जे औज जूं शाहिदियूं ॾियनि था। आबकलाणी जे मुंद में नीरो ढोरो जो औज ॾिसण वटां हूंदो आहे, पर हिन वक़्तु नीरो ढोरो ऐं ॿिया पुराणा पाणी जे वहकिरनि वारा ढोरा हुकूमत जी बेध्यानी सबबु नंढड़का थी फिटी विया आहिनि ऐं किथे त भोतारनि बंदि ॿधी नाजाइज़ कब्ज़ा पिणु करे छॾिया आहिनि। जेकॾहिं वक़्त जा वागधणी हिननि सिंधु जे अगाटनि वहकिरनि ते ध्यानु ॾियनि ऐं हिननि पुराणनि कुदरती पाणी जे वहकिरनि वारनि ढोरनि खे बहाल कनि, त हिननि जे बहाल थियण सां ढोरनि जे आसपास वॾी ख़ुशहाली आणे सघिजे थी। आबकलाणी जे मुंद में मच्छी जी पैदाइश वधाए सघिजे थी ऐं ढोरनि जे कंधनि ते ऐं किनारनि ते चुपाए माल जे चारे लाइ चरागा थी सघनि था ऐं उन सां गॾु इहे सरकारी ढोरा हिन इलाइक़े में वॾा सियाती मर्कज़ पिणु साबित थी सघनि था।